नाज़रीन तव्हांखे गॾाब मां अपडेट कंदा हलूं त गॾाब भरिसां पिपरी जे इलाइक़े बुगटी ॻोठ में फुर दौरान हथियार बंदि सां खीर जो वापारी अनार भट्टी मारिजी वियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, मक़तूल रिटायर्ड फ़ौजी ऐं पीपी अॻवान सफ़दर भट्टी जो भाउ ॿुधाए पियो वञे। ख़बर वात में पहुचूं पिया। गॾाब भरिसां पिपरी जे इलाइक़े बुगटी ॻोठ में फुर दौरान हथियार बंदि हथां खीर जो वापारी अनार भट्टी मारिजी वियो आहे। मक़तूल रिटायर्ड फ़ौजी ऐं पीपी अॻवान सफ़दर भट्टी जो भाउ ॿुधाए पियो वञे। आगाह कयूं खे गॾाब भरिसां पिपरी जे इलाइक़े बुगटी ॻोठ में फुर दौरान हथियार बंदि नथां खीर जो वापारी अनार भट्टी मारिजी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं गॾाब मां मंज़ूर सोलंगी खां। मंज़ूर, छा तफ़सील आहिनि? जी, ये बिनकासन थाने जी हद है। बुगटी ॻोठ वेझो मेहन जे वाड़े में खीर जे वापारी के मज़ामत से हथियार बंदन कतल किया है। सुबह के टाइम से वापारी पंहिंजे वाड़े अॻियां वेठो, जिथे 4 खां 5 मोटरसाइकिल से सवार हथियार बंद उन्हनि खां फुर करण की कोशिश कई, जैं तो वापारी मज़ामत कई। उन्हनि जेके गोलियूं हुयूं उन में वो कतल थी वियो आहे। SHO बिनकासन सां ॻाल्हि ॿोल थी, उन जो चवणु आहे त वापारी के सीने में 2 गोलियूं लॻियूं, जंहिं सबबु वो फौत थियो आहे। जी, वापारी जेको आहे पीपल्स पार्टी जो अहम अॻवान आहे ज़िले मलीर जो सफ़दर भट्टी, उन जो भाउ ॿुधायो पियो वञे। जी, महिरबानी अवां जी आगाह करण लाइ।